ओम साईं राम गुल वियूं जीअं राम राखे तीअं रही। परमात्मा पंहिंजी योग माया जी सहायता सां हिन संसार में वॾो खेल रचियो, जंहिंमें पाण ई साईं बाबा जो रूप धारे लीलाउनि जे द्वारा पंहिंजो पार्ट अदा कयईं। हिकु ॾींहुं मस्जिद जे आरती खां पोइ साईं बाबा मस्जिद जे ॿाहिरां अची पासो वठी बीठा ऐं पंहिंजे हथनि सां भक्तनि खे ऊधी प्रसाद विराइण लॻा। भक्तगण नंबरवार अची बाबा जी जा चरण छुई पोइ प्रसाद वठण लॻा। बाबा जे ॿिन्ही हथनि सां हर कंहिं जे मथे ते ऊधी जो तिलक पिणु लॻाईंदा रहिया। कॾहिं कॾहिं मौज में अची ख़ासि नाला वठी चवंदा हुआ त ओ भाऊ हाणे वञी भॼन कर, ए अन्ना तूं बि वञी घर वञ, बापू तूं बि वञी भॼन कर। अहिड़ी तरह हर हिकु भक्त खे कुझु न कुझु चई संदसि दिलि ख़ुशि करे पोइ मोकल ॾींदा हुआ। उहे सभागा ॾींहं वरी हयाती में मिलणा न आहिनि। उन्हनि अणविसंदड़ ॻाल्हियुनि खे यादि करे हींअर बि भक्त साॻियो दिलि जो आनंद महसूसु ऐं अनुभव कंदा आहिनि। हिकु भेरे भगत दास गणू ईशो उपनिषद ते टीका लिखणु प्रारंभ कई। हिन उपनिषद में वेदक जे मंत्रनि हुअण करे मंत्र उपनिषद पिणु चवंदा आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु यजुर्वेद जे आख़िरी 40 अध्याय शामिल करण करे स्नेह उपनिषद जे नाले सां पिणु प्रसिद्ध आहे ऐं ॿियनि उपनिषद मां श्रेष्ठ लिखियो वेंदो आहे, छो त हिन ग्रंथ में ही मुख्य विषयूं आत्म तत्व, संतनि जी जीवनी गुज़ारण, कर्म योग जे सिद्धांतनि, आत्म संबंधी आदर्श जीवन जे बारे में मंत्र ॾिनल आहिनि। अहिड़े मुख्य उपनिषद जे प्राकृत भाषा में पूरो तजुर्बो करणु ॾुखियो कमु आहे। श्री दासगणू हिन उपनिषद जो औरी छंदनि जो अनुवाद त कयो, पर हू सार तत्व ग्रहण करे न सघियो, जंहिं करे खेसि संतोष कीन आयो। ॿियनि विद्वाननि सां हिन बारे में चङो ई वाद विवाद कयईं, पर तॾहिं बि संदसि शंकाऊं नौरत कीन थियूं। इन करे दासगणू खे ख़्यालु आयो त अहिड़े मुख्य उपनिषद जो वास्तविक यानी सचो ऐं पूरो अर्थ सिर्फ़ु उहो ई सम्झाए सघंदो जंहिं ख़ुदि आत्म साक्षात्कार दर्शन कयो हुजे। तंहिं करे ई शिरडी में अचण जो फ़ैसिलो कयईं। जॾहिं खेसि बाबा जी सां भेंट थी तॾहिं हिन पंहिंजूं शंकाऊं बाबा जिनि अॻियां पेश कयूं ऐं प्रार्थना कई त कृपा करे शंकाऊं दूर करियो। श्री साईं बाबा आशीर्वाद ॾींदे चयसि त चिंता जी काई ॻाल्हि नाहे, कठिनाई काई बि नाहे, पर जॾहिं तूं विले पार्ले वञे तॾहिं काका साहिब जी नौकरानी तुंहिंजूं इहे शंकाऊं नौरत कंदी। हाज़िर संगतनि सम्झो त बाबा जी चर्चो करे रहिया आहिनि ऐं चवण लॻा त हिकु अणपढ़ियल ॼट नौकरानी उपनिषद जा मुंझियल मामला कीअं हल करे सघंदी। पर दासगणू खे विश्वास हो त बाबा जिनि जो वचन असत्य कॾहिं की न थींदो, छो त हू साक्षात परम रूप आहिनि। बाबा जिनि ते पूर्ण विश्वास करे दासगणू विले पार्ले में पहुची काका दीक्षित जे घर में अची टिकियो। ॿिए ॾींहुं जीअं सुबुह जो मिठी निंड जी आनंद माणे रहियो हो त संदसि कन ते हिकु निर्धन बालिका जे सुंदर भॼन ॻाइण जो आवाज़ु पियो। भॼन जो मुख्य विषय हो त हिकु लाल रंग जी सुंदर साड़ी जंहिं ते ज़रीअ जो कमु बिल्कुलु ऊचो कयलु आहे, उन जे किनारनि ऐं छेड़े ते कहिड़ो न सुंडो भर्तु भरियलु आहे। दासगणूअ खे इहो गीत अहिड़ो त वणियो जो खट तां उथी ॿाहिरि ॾिसणु आयो त केरु वेठो ॻाए। ॾिठईं त काका साहिब जी नौकरानी नम्या जी नंढी भेण ॻाए रही आहे। इहा नंढी छोकिरी बर्तन मले रही हुई ऐं संदसि बदन फाटल कपिड़नि सां ढकियलु हो। अहिड़े ग़रीब हालत में छोकिरी जो मधुर आवाज़ु ॿुधी दासगणूअ खे उन निर्धन छोकिरीअ ते दया आई ऐं ॿिए ॾींहुं दासगणू श्री M.A. प्रधान खे प्रार्थना कई त हिन बालिका खे हिकु सुठी साड़ी वठी ॾियो। पर श्री प्रधान राय बहादुर वरी साड़ी वठण बदिरां छोकिरीअ खे धोती जो जोड़ो ॾिनो, जो वठी छोकिरी अहिड़ी त ख़ुशि थी जॾहिं कंहिं बिखायल खे खाधे मिलण ते ख़ुशी थींदी आहे। ॿिए ॾींहुं छोकिरी धोतीअ जी साड़ी पाए आई ऐं ॾाढी ख़ुशीअ विचां मौज में अची नाच करणु लॻी ऐं ॿियनि बालकनि सां फुगड़ी रांदि में खेॾण में महुर रही। वरी ॿिए ॾींहुं साॻियनि फाटल कपिड़नि में अची बर्तन सफ़ा कयईं, पर संदसि मुंहं ते उहा ई मुर्क हुई जहिड़ी साड़ी पातल ॾींहं ते। दासगणू खे अजब लॻो त जंहिं छोकिरीअ खे नई साड़ी बि मिली आहे, पर उहो घर में रखी साॻियनि फाटल कपिड़नि में आनंद माणे रही आहे
ऐं संदसि मुंहं में निराशा जी का बि निशानी ॾिसण में कान थी अचे। तंहिंजी माना त दुख ऐं सुख जो अनुभव मन जे हालत ते मदार थो रखे ऐं न नए या पुराणे फाटल कपिड़े ते। तंहिंजी माना त दुख ऐं सुख जो अनुभव मन जे हालत ते मदार थो रखे ऐं न नई या पुराणे फाटल कपिड़े ते। उन सोच कंदे आख़िर हिन फ़ैसिले ते पहुतो त भॻवानु जेकी ॾिनो आहे तंहिं ते राज़ी रहण में ई सचो आनंदु समायल आहे। असांखे समाधान वर्ती धारणु घुरिजे ऐं निश्चयपूर्वक सम्झणु घुरिजे त परमात्मा जो सभिनी प्राणियुनि में व्यापक आहे। तंहिंजी दया सां ई असांखे इहा स्थिति मिली आहे जंहिंमें असीं हिन वक़्तु आहियूं। तंहिं करे हुन हालत में राज़ी रहण ई असां लाइ लाभदायक थींदो। मतिलबु त निर्धन बालिका खे फाटल कपिड़ा पाराइण या नई साड़ी ॾियारणु, बालिका जो साड़ी क़बूल करणु सभु ईश्वर जी प्रेरणा सां ई थियो। इहा उपनिषद जी सिख्या दासगणु खे प्रत्यक्ष रूप में मिली, यानी त जेके बि असांखे मिलियल आहे या मिलंदो उहो परमात्मा तरफ़ां मिलियल सम्झी हर हालत में राज़ी रहणु घुरिजे। सभु कुझु परमात्मा जी इच्छा मूजिबि हली रहियो आहे। तंहिं करे ईश्वर जी इच्छा में राज़ी रहण में ई असांजो कल्याण आहे। बाबा जन जेतोणीकि शिरडी खां ॿाहिरि कॾहिं बि निकिता की न हुआ, त बि किन खे मच्छिंद्रगढ़, किन खे कोल्हापुर या शोलापुर में साधनाउनि करण न मोकिलियऊं। किन खे दर्शन ॾींहं जो, किन खे राति जो, किन खे वरी सपने में दर्शन ॾेई संदसि इच्छाऊं पूरियूं कयऊं। दासगणु खे बि विले पार्ले मोकिले ग़रीब नौकराणी महफ़िल सिख्या ॾियण जी लाइ बि पाण ई कयऊं। जेतोणीकि पाण हर तरह समर्थ हुआ, मतिलबु प्रभु जे संतनि जा तरीक़ा पंहिंजा ई आहिनि। तेरी गत मित तुमरी जानी ईशो उपनिषद जे नीति शास्त्र संबंधी ऐं आध्यात्मिक विषयनि ते उपदेश आहे। पहिरें श्लोक में चयल आहे त ईश्वर सभिनी शयुनि में ऐं जीवन में समायल आहे। ॿियो मुख्य उपदेश इहो आहे त जेको बि ईश्वर कृपा सां प्राप्त थिए उन में आनंद सां गुज़ारणु घुरिजे। असांखे दृढ़ निश्चय रखणु खपे त ईश्वर सर्वशक्तिमान आहे। तंहिं करे जेके असांखे ॾिए थो उहो ई असां लाइ फ़ाइदेमंद आहे। तंहिं करे पराई धन हथ करण जी तृष्णा खे रोकणु खपे। इंसान जे चरित्र जे बारे में मुख्य उपदेश आहे त पंहिंजनि फ़र्ज़नि खे ईश्वर इच्छा सम्झी उन्हनि जी पालना करे पंहिंजी हयाती गुज़ारणु खपे। फ़र्ज़ी कर्मनि करण में आलस ऐं सुस्ती करण करे जीव धर्म तां किरी पतित थिए थो। असांजो आदर्श हुअणु खपे त निष्काम कर्म करे फल जी इच्छा न रखी सभु ईश्वर अर्पण करणु। जेको प्राणी ईअं कंदो सो ई आत्म स्वरूप जो दर्शन कंदो ऐं सभिनी प्राणियुनि में पंहिंजो दर्शन कंदो। उन ई मंज़िल ते पहुतल शख़्स मोह ऐं दुख सुख खां मथे चढ़ी वञे थो ऐं ईश्वर सां मिली हिकु थी वञे थो। ओम साईं राम। गुल वियो पूरो थियो।